दोस्तों ही हक़ मौजूद ही तव्हांजा ॾो साईं जेम्स जो किताबु आहे दयारे दिल दास्तान मुहब्बत। साईं जेम्स असांजो क़ौमी रहबर, असांजो जदीद सिंध जो मुफ़क्किर ऐं असांजी खे पंहिंजी धरती, पंहिंजे वतन, पंहिंजी ख़ुशहाली ऐं आजपे जो सबक़ ॾींदड़, दर्स ॾींदड़ ऐं असांजो क़ौमी रहबर आहे साईं जेम्स पंहिंजे कलम जे ज़रिए असांजी हर जॻह ते, हर जाइ ते रहनुमाई हुजे, उहो पोइ तारीख़ जो मैदान हुजे, पोइ खणी उहो अदब जो मैदान हुजे, उहो सियासत जो मैदान हुजे, उहो मज़हब जो मैदान हुजे, या उहो ज़ाती इख़लाक़ ऐं ज़ाती ज़िंदगी जो मैदान हुजे, या उहो इंसान जे मुख़्तलिफ़ रूहानी, जिस्मानी ऐं एहसासाती जज़्बनि जो जहान हुजे, पर साईं जेम्स हर मौज़ू ते असांजी रहबरी ऐं रहनुमाई करे विया आहे। हीअ जेको साईं जेम्स जो किताबु आहे दयारे दिल दास्तान मुहब्बत, हीअ किताबु साईं जे पंहिंजे एहसासाती ज़ाती तजुर्बनि ते त ॿधल आहे, पर साॻे वक़्तु साईं मज़हब, रूहानियत, इल्हाम, तारीख़ ऐं सियासत जे मौज़ू ते जेके नंढपण खां वठी पंहिंजी आख़िरी उमिरि ताईं जेके तजुर्बा कया, ख़ासि तौर ते मुहबत, इश्क़ ऐं रूहानियत जे हवाले सां ऐं सियासत जे हवाले सां उहे हिन में साईं लिखिया आहिनि। हीअ साईं जो जेको किताबु आहे दयारे दिल दास्तान मुहब्बत, हिन किताब में जी जेका फ़हरिस्त आहे, उनजो जेको फ़सुलु पहिरियों आहे, उन में साईं जेम्स जेको लिखे थो, उन फ़सुलु पहिरें जो उनवान आहे मुहबत जी माहियत, यानी त मुहबत छा आहे, मुहबत जी वसफ़ छा आहे, मुहबत छा थींदी आहे, कीअं थींदी आहे, मुहबत जो जा एहसासात साईं जेम्स कीअं महसूसु कया। उन खां पोइ हिन फ़सुलु ॿिए में साईं जेम्स लिखे थो इश्क़ मजाज़ी जो इब्तिदाई दौरु। इश्क़ मजाज़ी छा आहे, इश्क़ मजाज़ी कीअं इब्तिदा थिए थी, ऐं उन खां पोइ साईं फ़सुलु टे में लिखे थो मजाज़ जो सने बलूग़, यानी मजाज़ कीअं पंहिंजी बलूग़त ते पहुचे थो। उन खां पोइ चौथे बाब में साईं लिखे थो मजाज़ इश्क़ जी जवानी। उन खां पोइ पंजे फ़सुल में साईं जेम्स लिखे थो मजाज़ जी पीरी। अहिड़ी तरह फ़सुलु छहें में साईं जेम्स लिखे थो हक़ीक़त जो इंशाफ़। त मजाज़ खां पोइ हक़ीक़त जो इंशाफ़ थिए थो। त हीअ जेको किताबु आहे दयारे दिल दास्तान मुहब्बत, हिन किताब में साईं पंहिंजे समूरी ज़िंदगी जो हिकिड़ो निचोड़ पेश कयो आहे, जंहिं बाबति साईं लिखे थो त अॻु में मूं मज़हबी मालूमात बनिस्बत हिकु किताबु जीअं ॾिठो आहे मूं नाले सां लिखियो हो, जेको सिंधी, उर्दू, अंग्रेज़ी में छपिजी चुको आहे ऐं घणेई नुक़्ता चीनियुनि जो बास बणियो आहे। हाणे जॾहिं इश्क़ जे मसइले ते पंहिंजे तजुर्बनि, मालूमात जो ज़िक्र कलमबंद कयो अथमि त ख़दशो पैदा थियो आहे त ख़बर न आहे उनखे अलाए जे कहिड़े नमूने वरितो वेंदो। साईं जेम्स लिखे थो त घणे वक़्त खां मज़हबी, रूहानी, नफ़्सियाती ऐं सियासी मसइलनि खे अहिड़ी तरह विरहाए पेश कयो वियो आहे जो उहे ज़िंदगी जे अलहद मसइलनि जी हैसियत वठी विया आहिनि। जीअं मज़हब जेको आहे उहो मुलनि, पिंडतनि, पादरियुनि जी मीरास बणिजी पियो आहे, जंहिंमें हिननि खां सवाइ ॿिए कंहिंखे दस्तंदाज़ी करणु, उन ते ॻाल्हाइणु, उन ते लिखणु मना आहे। यानी मज़हब सिर्फ़ु जेके मज़हबी पाण खे अॻवान सॾाइनि था उन्हनि जे ई हवाले थियलु आहे, उन ते को बि माण्हू पंहिंजा ख़्याल पेश नथो करे सघे। अहिड़ी तरह रूहानियत वरी पीरनि, जोगियुनि, राहिबनि ऐं फ़क़ीरनि जो विरसो थी पिए। यानी उन ते बि को आम माण्हू, को आलिम, को अदीब, को ॾाहो नथो ॻाल्हाए सघे सवाइ इन्हनि मख़सूस माण्हुनि जे जेके पीर, जोगी, राहिब, फ़क़ीर आहिनि, उन्हनि जे लाइ ॼणो असां रूहानियत जे जहान खे छॾे ॾिनो आहे ऐं उहे ई जेको राय उन्हनि खे असां अहम सम्झो। अहिड़ी तरह वरी नफ़्सियाती मसइलनि जंहिंखे असां मुहबत, इश्क़, प्रेम जो नालो ॾियूं था, त उहे जेके आहिनि से उहे असल में आहिनि नफ़्सियाती मसइला, पर उन्हनि खे बि जेको आहे असां आम माण्हू का बि अहमियत नथो ॾिए। वरी सियासत जेका आहे उन ते बि आम माण्हू ध्यानु नथो ॾिए। सियासत बि हिकु असांजे मुल्क में हिकिड़ी ख़तरनाक सूरत इख़्तियार हुई आहे। उहा बि जेका आहे हिकिड़े मख़सूस तबिके, मख़सूस मुफ़ाद माण्हुनि जे हवाले थियलु आहे ऐं उन ते बि को माण्हू पंहिंजे मर्ज़ी वारी सियासत नथो करे सघे, पंहिंजे इज़हार राय जी आज़ादी वारी सियासत नथो करे सघे। ऐं जेकॾहिं को हक़ ऐं सच सियासत जे जान में ॻाल्हाए थो त पोइ उन लाइ क़ैद बंद ऐं सोबतूं आहिनि।
अहिड़ी तरह साईं लिखे थो त मज़हब ते किताब लिखण करे मुलनि मूं मथां कुफुर जी फतवा लॻई, सियासत ते आज़ाद राय जे इज़हार करे मुल्क दुश्मनी जा ख़िताब मिलिया ऐं केतिरा ई साल जेल ऐं नज़रबंदी जूं सोबतूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं सियासी नज़रियनि जे करे। हाणे वरी हिन किताब दायरे दिल दास्तान मुहबत में इश्क ते कलम खणण जी ज़रूरत कई आहे ऐं ख़बर न आहे त इन जो कहिड़ो इनाम या सज़ा मिले। यानी साईं जेम्स खे इहा ख़बर हुई त जॾहिं बि साईं जेम्स पंहिंजी इज़हार राय जी आज़ादी ऐं पंहिंजे हक़नि जी ऐं पंहिंजे सचाई जी जॾहिं बि ॻाल्हि रखी त हिन रियासत जे जेके हुकुमरान तबिका हुआ या जेके उहे मुस्तक़िल मुफ़ाद माण्हू मुल्ला पिंडत पादरी पीर या जेके अमीर तबिके जा माण्हू उन्हनि जो साईं जी जेम्स जे लिखण खे हमेशह पंहिंजे लाइ ख़तरनाक सम्झो, छाकाणि त साईं जेम्स जे लिखण में पंहिंजी धरती पंहिंजे वतन पंहिंजे माण्हुनि जी ॻाल्हि हूंदी, उन करे उन्हनि साईं जेम्स जे लिखणनि खे पाबंदियुनि हेठां आंदो। हीअ किताबु साईं जेम्स जो किताबु आहे दयारे दिल दास्तान मुहबत, इंतिहाई दिलचस्प ऐं असांजे लाइ वॾो तमामु मालूमाती आहे। असांजे सिंध धरती जे नौजवाननि खे साईं जेम्स जे लिखणनि खे बार बार पढ़णु घुरिजे ऐं हीअं सां हटाइणु खपे। उन वाल हीअ किताबु जेको दयारे दिल दास्तान आहे इहो बि इंतिहाई अहम किताबु आहे साईं जेम्स जो, असांजे नौजवाननि खे पढ़णु खपे। ख़ासि तौर ते इश्क मुहबत ऐं जेके ॿिया अहसास आहिनि, समाजी अहसास आहिनि, नफ़सियाती अहसास आहिनि, उन्हनि खे बि सम्झण में मदद मिलंदी। साॻिए वक़्तु हिन धरती जी सियासत, हिन धरती खे अॼु कहिड़े फ़िक्र नज़रे सोच ऐं सम्झ जी ज़रूरत आहे, उन जी बि हिन किताब मां ॼाण पवंदी। उन करे साईं जेम्स जो किताबु दयारे दिल ऐं दास्तान मुहबत असांखे ज़रूरु पढ़णु खपे। महिरबानी दोस्तो।